जान या मखदूम जन के गुजारिश कंदस तो वे अचन ऐं हिन तकरीब के सदारती खिताब पेश कन। सुना है बोले तो बातों से फूल झड़ते हैं, चलो ये बात है तो बात करके देखते हैं। आयल सजी संगत फुकरा के हक मौजूद मां पंहिंजे मौज़ू जी शुरुआत मखदूम सैयद शेर अली जहान जन जी यानी शेर सां कंदुसि। हादी जे हुक्म सां जुड़ियो सभु जहान, न को कुन फयकून हो न को हो फुरकान। अलस्त बिरब्बिकुम जो बेहद आ बयान, शेर अली सुभान आलम में इज़हार थियो। आओ मखदूम सैयद उन मोहम्मद जहानिया बहैसियत वलीअहद ख़ानदान जहानिया अवां सभिनी कई आयल जहानिया ख़ानदान जे फ़र्दन, आयल मुअज़्ज़िज़ीन अदीबन ऐं अक़ीदतमंदन ऐं जुमिला फ़ुक़रा खे किताब तूफ़ान इश्क़ बहर समंदर जी मुहरती तक़रीब में शिरकत करण ते तहे दिल सां भलीकार चवां। उम्मीद आहे त मौला फ़कीर जी नज़र सां अवां सभु ख़ैरियत सां हूंदा। अॼु आऊं जहानिया ख़ानदान जे सजादा नशीन मखदूम सैयद मक़सूद अली जहानिया जी गैर मौजूदगी में जी सूरत में हिन तक़रीब रूनुमाई में साईं जन जी नुमाइंदगी जी ज़िम्मेदारी अदा कंदे अवां सभिनी सॼणनि सां मुख़ातिब आहियां ऐं गॾोगॾु अवां सभिनी खे यकीनदही ॾियारींदो हलां त अवां आयल सभिनी मुअज़्ज़िज़ीन लाइ मूं वटि बि उहो ई इज़तूं, उहो ई ख़ुलूस ऐं उहो ई प्यारु आहे जेको बाबा साईं जन ऐं असांजे बुज़ुर्ग हमेशह तव्हां सभिनी लाइ रहियो आहे। अॼु जी हिन गॾिजाणी जो मक़सदु किताब तूफ़ान इश्क़ बहर समंदर जी मुहरत आहे। उन सिलसिले में आऊं किताब जे लेखक मोहतरम ख़ावंदिनो लाड़िक खे दाद ॾींदे कुझु लफ़्ज़ चवंदुसि, जंहिंमें सभ खां पहिरियां आऊं मोहतरम ख़ावंदिनो लाड़िक जेको ख़ैरपुर ज़िले जे तालीमी याफ़्ता नौजवान नस्ल में हिकु क़ाबिल लेखक तौर उभरियो आहे। उनजी हिन दिली काविश ते खेसि मुबारकबाद पेश करियां थो ऐं गॾोगॾु संदसि हिन काविश ते बेहद ख़ुशी महसूस करियां थो त मोहतरम ख़ावंदिनो लाड़िक मखदूम सैयद शेर अली जहानिया जन जे कलाम खे किताब जी शक्ल में सहेड़े असां सभिनी लाइ बल्कि साईं जन जे तालिब फ़ुक़रा लाइ ऐं अॼु जे नौजवान नस्ल लाइ हिकु ख़ूबसूरत ऐं नायाब तोहफ़ो ॾिनो आहे, जेको मुंहिंजे सम्झ मुताबिक़ मौजूदा दौर जे ॾुखियनि हालतुनि में नफ़्सा नफ़्सी ऐं मादियत पंहिंजे उरूज ते आहिनि। अहिड़नि हालतुनि में हिन किताब अॼु जे इंसान लाइ शेर अली मखदूम जहानिया जन जे रूहानियत तसौफ़ सां रंगियल शाइरी जी सूरत में दुनियावी परेशानियुनि खां छुटकारे जो सबबु बणिबो ऐं गॾोगॾु तसौफ़ ऐं रूहानियत जेका असांजे ख़ानदान जी मीरास आहे ऐं बुनियादु आहे उनखे सम्झणु ऐं उन जे वेझो अचण में कारआमद साबित थींदो। केवला सरकार मखदूम साईं शेर अली जहानिया जन हिकु बहादुर, निडर, जफ़ाकश ऐं गॾोगॾु ग़रीबनि सां प्यारु करण वारी शख़्सियत रहिया आहिनि, जंहिंजो ज़िक्र असांजा मुक़र्रीन ॾाढे सुठे तरीक़े सां ॾाढे सुठे अंदाज़ में करे चुका आहिनि। बाक़ी त साईं जन जी तसौफ़ ऐं रूहानियत सां वेझड़ाई ऐं संदन मुर्शिद पाक सां कुर्बत संदन शाइरी में बख़ूबी वाज़े आहे। साईं जन जी शख़्सियत ते ॻाल्हाइण हिकु वसी मौज़ू आहे
जैले अज ही हिन नशिस्त में वक्त इजाजत नथो ॾिए, छो त टाइम भी काफ़ी थी चुको है, अञा ॿियो प्रोग्राम भी पोइते रहियल है। उन करे वक्त जी नज़ाकत के ॾिसंदे मां पंहिंजे मौज़ू जो इख़्तिताम सरकार शेर अली साईं जन जे हिन शेर सां कंदुसि। जे भाई पाण खे त पंहिंजो पाण न आण, कढी कट कल्ब मां सूरत साफ़ सुञाण, तालिब मुर्शिद हिकु थियो हक़ीक़त में हाण, सोणी तिन रिहाण शेर अली जी असल। नारे हैदरी, नारे मकसूद मौला, मदीने करू करबला, करबला करू शाम, शाम करू शाहपुर जहानिया, मकसूद मौला हक दा इमाम, ए निशान सुञाण जे सुञाते हुई फैज पाता जे नहीं सुञाता हुई आप जाने। नारे हैदरी। साईं मकसूद अली जन जे हुकुम मुताबिक संगत फुकरा लाइ अज जे हिन ॾींहं ते हिन किताब जी क़ीमत में डिस्काउंट रखियो वियो आहे ऐं क़ीमत 200 रुपए मुक़रर कई वई आहे, जेको तव्हां पाबंदी खां राब्तो करे वठी सघो था फ़कीर वारे।